खैबरनाथन शाह में जश्न ईद मिलादुल नबी मजहबी अकीदत ऐं एहतराम सां मल्हाइण जो सिलसिलो जारी आहे। शहबाज कॉलोनी के गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में मोहसिन इंसानियत रहमतुल लिल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत के सिलसिले में महफ़िल मिलाद जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें उस्तादनि तोड़े शागिर्दनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते उस्तादनि स्कूल के हेड मास्टर हाजी खान चांडियो, इम्तियाज़ हुसैन जोयो ऐं ॿियनि महफ़िल मिलाद के ख़िताब कंदे चयो त रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आलम इंसानियत लाइ बहितरीन नमूनो आहे। हुननि चयो त मीलाद मल्हाइण जो मक़सद रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत ऐं मोहब्बत जो पैगाम ॾियणु आहे। जॾहिं त शागिर्दनि पारां नात ख़्वानी पेश कंदे महफ़िल खे मुनव्वर करे छॾियो। उन मौके ते केक काटियो वियो, जॾहिं त लंगर न्यास पिणु तक़सीम। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची